नासिम ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। ॾखण में 3 महीना क़तल कयल सोनू जखराणी ऐं अली मुराद जखराणी जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ जखराणी बिरादरी पारां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। गुलाम शाह थाणे जी हद में जैकबाबाद रतोदेरो इंडस हाईवे ते क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ते जखराणी बिरादरी जे मुज़ाहिरीन धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। दीदार मोहम्मद फारूक दौलत हाजी बशी जखराणी जी अफ़गानी में रोड ब्लॉक कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुलाम शाह SHO क़ातिलनि सां विट बणियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार ॾखण मां शेयर कयूं पिया। ॾखण में 3 महीना अॻु क़तल कयल सोनू जखराणी ऐं अली मुराद जखराणी जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ जखराणी बिरादरी पारां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। गुलाम शाह थाणे जी हद में जैकबाबाद रतोदेरो इंडस हाईवे ते क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ते जखराणी बिरादरी जे मुज़ाहिरीन धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। दीदार मोहम्मद फारूक दौलत हाजी बशी जखराणी जी अॻवानी में रोड ब्लॉक कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुलाम शाह SHO क़ातिलनि सां विट बणियल आहे। ॾखण मां ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। ॾखण में 3 महीना अॻु क़तल कयल सोनू जखराणी ऐं अली मुराद जखराणी जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ जखराणी बिरादरी पारां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। गुलाम शाह थाणे जे हद में जैकबाबाद रतोदेरो इंडस हाईवे ते क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ते जखराणी बिरादरी जे मुज़ाहिरीन धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। ॾखण मां धरती टीवी जे रिपोर्टर माई खान रिंद खां। जी माई खान रिंद, आगाह कजो। जी ॾखण भरिसां मां तव्हांखे ॿुधाईंदो ॾखण भरिसां गुलाम शाह थाणे जे हद ॻोठ मियादा जखराणी वासी 3 महीना अॻु ॿिनि धुरनि जे विच में कारे तकरार हेठि क़तल कयल सोनू जखराणी ऐं डॉक्टर अली मुराद जखराणी जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ जखराणी बिरादरीअ जो नेशनल हाईवे रोड ते रोड ब्लॉक करे छॾियो आहे। मां खे इहो ॿुधायो धरणे में मौजूदु अॻवान दीदार मोहम्मद फारूक दौलत खान हाजी बशीर जखराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुलाम शाह थाणे जो SHO क़ातिल सां विट बणियल आहे जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। होॾां गुलाम शाह पुलिस जो चवणु आहे त जवाबदार रद पुराण करे हितां आहिनि। जल्द जवाबदारनि जी ॻोल्हा करे गिरफ़्तार कयो वेंदो। जी महिरबानी माई खान रिंद तफ़सील ॾियण जे लाइ।